त असां हरगिज़ बैतुल्लाह जो हज जेको क़ाइमु आहे उन जे मुक़ाबले में मुतवाज़ी हज जेको आहे क़ाइमु करणु न ॾींदासूं। छो त हीउ मसइलो असांजे ईमान जो आहे। मुस्लमानो, हीअ जज़्बाती ॻाल्हि कोन्हे। छो त जेकॾहिं असां माण्हू जेके हिते मौजूदु आहियूं या ज़िले बदी जा माण्हू अल्लाह पनाह में रखे, जेकॾहिं लोहारी जे अंदरि कंहिं साल हज क़ाइमु कयो वञे या ऐलान कयो वञे या उनजी का सरपरस्ती कई वञे या उनजी हिमायत कई वञे ऐं उनजो रद्द करण वारो केरु बि न हुजे त असां अलाह जे अॻियां कहिड़ो जवाबु ॾींदासीं? छा असां खां सवाल कोन थींदो? हीउ उहो फितनो आहे जंहिंजे अंदरि सिर्फ़ु इहे माण्हू ग़र्क़ कोन आहिनि, बल्कि ख़ामोश रहण वारा जेके आहिनि उहे बि फितने जो शिकार थींदा। तंहिं करे असांखे ख़ामोश कोन्हे रहणो ऐं हर साल असांखे अलल आलान इन बिदअत जो, इन फिस्क जो, इन गुस्ताखी जो, इन मज़ाक़ जो सरे आम जवाबु ॾियणो।